Welcome to Z2A Academy. Here is Razad Ali. पाण अॼु डिस्कस कंदासीं सेट लिखण जा जेके टे तरीक़ा आहिनि उन्हनि में जेको ख़ासि तरीक़ो आहे अलामती तरीक़ो उन जे हवाले सां डिस्कस कंदासीं। छो त हिकिड़े स्टूडेंट्स मूंखे मैसेज कयो, सर असांखे थोरो अलामती तरीक़े इज़ी तरीक़े सां सम्झायो। मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त सेट लिखण जा टे तरीक़ा आहिनि। पहिरियों बयानी तरीक़ो, ॿियो जदवली तरीक़ो, उन खां बाद में वरी अलामती तरीक़ो आहे। अलामती तरीक़े में तमामु सम्झणु ईज़ी आहे। काफ़ी स्टूडेंट्स हिन लाइ चवंदा आहिनि सर ही कुझु ॾुखियो आहे। मां उन्हनि खे अॼु जस्ट सेकंडनि में सम्झायां थो। इंशाल्लाह उमेद आहे त उन्हनि जो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। हिन वीडियो खां पोइ इंशाल्लाह उन्हनि खे यूट्यूब ते गूगल ते सर्च करण जी ज़रूरत न पवंदी। हाणे अलामती तरीक़े में छा हूंदो आहे त ॾिसो, लफ़्ज़ ई अलामती आहे, माना निशानियूं। ऐं हिन तरीक़े में सेट जेको आहे, सेट जा एलिमेंट्स निशानियुनि ज़रिए ज़ाहिर कबो आहे। सेट खे जेको लिखंदा आहियूं वो मैथमेटिकल सिम्बल्स यानी रियाज़ीअ जी निशानियुनि सां लिखंदा आहियूं। उहे निशानियूं कहिड़ियूं आहिनि? पहिरियों तव्हांखे सम्झ में अचे त हीअ जेका निशानी आहे, ख़ासि करे हीअ सॼे हथ ते सुञाणबी आहे, हिन खे चइबो आहे ग्रेटर देन, माना वॾो आहे। इन जी जेका ऑपोज़िट इनवर्स आहे, हिन जी फेस हेॾी आहे, हिन जो हेॾी आहे, हिन खे चइबो आहे लेस देन, यानी नंढो आहे। उन खां पोइ इक्वल आहे, वरी नॉट इक्वल आहे, बराबरि आहे, बराबरि न आहे। पोइ उन खां पोइ लेस देन आर इक्वल। जेकॾहिं इन जी निशानी खे हेठां हिकिड़े माना जेको हेठां बार ॾींदासीं, हेठां लीक ॾींदासीं, त पोइ इन जी माना थी वेंदी त लेस देन आर इक्वल। जीअं ॾिसो हीअ निशानी छा आहे, लेस देन जी आहे न। हेठां जेकॾहिं इन खे लीक ॾींदासीं त इन जी माना छा थी वेंदी, नंढो आहे या बराबरि आहे। अगरि जेकॾहिं ग्रेटर देन जेका निशानी आहे उनखे हेठां असां लाइन ॾींदासीं, इन जो मक़सदु इहो थींदो त या त वॾो आहे या बराबरि आहे। उन खां पोइ सच डेट आहे, हीअ सिम्बल्स आहे, इन जी माना आहे बिलोंग्स टू या इज़ मेंबर ऑफ, माना सेट जेको मेंबर हूंदो त पोइ उनखे हिन निशानी सां लिखिबो। हाणे बेसिक तव्हां खां मां कुझु एग्ज़ाम्पल सम्झायां त इंशाल्लाह पोइ तव्हांजो मुकमिल कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। अच्छा, हाणे हिन खे थोरो हिन तरीक़े सां सम्झंदासीं। हाणे हीअ ॾिसो, सेट ऑफ इवन नंबर्स आहे। काफ़ी स्टूडेंट चवंदा आहिनि सर सेट ऑफ इवन नंबर्स ॿिनि खां स्टार्ट थींदा आहिनि। हालांकि ईअं न आहे, इवन नंबर्स 0 खां ई स्टार्ट थींदा आहिनि, पर हे इवन नंबर सभु न आहिनि, सिर्फ़ु पहिरियां 4 न, 1, हे 2, हे 3, हे 4, हे घणा आहिनि? पहिरियां 4 ॿधी अदद सेट। हिकिड़े ईअं लिखवांसि ॿधी अददनि जो सेट, त पोइ तव्हां 0 खां स्टार्ट करे 2 वरी 4, पोइ हेॾे डॉट्स ॾेई छॾींदो। इन जो मक़सदु आहे त हिते सभु सेट ऑफ ऑल इवन नंबर्स, माना समूरा इवन नंबर्स अची विया। समूरा ॻणे कोन सघंदा आहियूं, पोइ डॉट्स ॾेई छॾींदा आहियूं। हाणे हीअ जेको तरीक़ो आहे, हीअ तव्हांखे मां सम्झाए चुको आहियां त हीअ कहिड़ो तरीक़ो आहे। हीअ जेको आहे जदवली तरीक़ो, टेबुलर फॉर्म आहे। जेकॾहिं इन ई तरीक़े खे मां सेट बिल्ड इन डिस्क्रिप्टिव फॉर्म यानी बयानी तरीक़े में कीअं बयानु कंदुमि त सेट ऑफ फर्स्ट 4 इवन नंबर्स, यानी पहिरियनि चइनि ॿधी अददनि जो सेट। उन खां पोइ ॾिसो, हीअ साॻियो ई सेट मां हेॾे लिखियो आहे। हिते तव्हांजी मर्ज़ी आहे, पहिरियां 2 लिखो या 3 नंबर्स लिखी पोइ डॉट्स ॾियो, या पॉइंट सम्झाइण लाइ मां वरी रिपीट कयो आहे। उहो तव्हां ते डिपेंड थो करे। तव्हां सिर्फ़ु थोरी सीरीज़ जो हिकिड़ो बेसिक 3-4 नंबर लिखी पोइ डॉट्स ॾेई छॾींदो। हिन खे जेकॾहिं बयानी तरीक़े में लिखंदो त हिन खे ईअं बि चई था सघो सेट ऑफ इवन नंबर्स या सेट ऑफ ऑल इवन नंबर्स। ॿई स्टेटमेंट सही हूंदियूं। हाणे ॾिसो, हिते मां जीअं लिखियो आहे सेट ऑफ इवन नंबर्स। जेकॾहिं सेट ऑफ ऑल इवन नंबर्स चऊं त बि हीअ पॉइंट बि सही थींदी। हाणे ॾिसो, जेको पहिरियों जंहिंमें लिमिट मिलियल हुई, जेके पहिरियां 4 हुया, त उन खे असां सेट बिल्डर फॉर्म में हिन तरीक़े सां लिखंदासीं। सिर्फ़ु जेकॾहिं सेट ऑफ इवन नंबर्स चवां त हेसि ताईं लिखां। ॾिसो, ई सां ज़ाहिर कयो आहे, हीअ ब्रैकेट, हीअ एक्स जेको आहे इहो तमामु एलिमेंट्स खे ज़ाहिर थो करे। इन में सभु इवन नंबर्स मौजूदु आहिनि। एक्स सच डेट, सच डेट तव्हां ईअं लिखो, हीअं 2 डॉट ॾियो त बि सही आहे। एक्स जो वास्तो छा आहे, इअ सां यानी इवन नंबर सां। पर जॾहिं हीअ बि निशानी अचे या हीअ अची वञे त माना हिते का न का असांखे लिमिट ॿुधाए थो। एंड ऐं एक्स जेको आहे या त बराबरि आहे या नंढो आहे 6 खां। जॾहिं माना या बराबरि अची वञे, सिर्फ़ु नंढो अची वञे त पोइ असां 5 ताईं लिखूं आहे, पर 5 इवन नंबर्स न आहे त पोइ वरी सिर्फ़ु असां 4 लिखूं आहे, 4 ताईं लिखूं आहे। पर जॾहिं हेठां हीअ जेका निशानी हेठां लीक आहे, इन जो मक़सदु आहे या, त पोइ उन में उहो नंबर्स बि शामिलु करिणो पवंदो आहे। पोइ हाणे छा लिखंदासीं, 6 बि शामिलु कयो आहे। जीअं सिंपल में तव्हांखे मथियो हीअ मां सम्झायो, क्लियर आहे। पर अगरि जेकॾहिं कॾहिं कॾहिं विचारा नंबर्स असांखे अलामती तरीक़े में लिखण में कुझु ॾुखियाई थींदी आहे। मसलन कीअं, सेट ऑफ इंटीजर्स बिटवीन +2 एंड -2,
उहे इंटीजर्स जेके प्लस ऐं माइनस ॿिनि जे विच ते आहिनि। सेट ऑफ इंटीजर्स ज़ेड सां ज़ाहिर कबो आहे। इन खे जेकॾहिं तव्हां टेबुलर फॉर्म में लिखो त उन जा ॿ तरीक़ा आहिनि, पर सिंपल में मां तव्हांखे हिकिड़ो हिते सम्झायां थो। 0 प्लस आर माइनस 1 प्लस आर माइनस 2 पोयां डॉट्स ॾेई छॾंदासीं। हिन जो मक़सदु आहे त सेट ऑफ ऑल इवन नंबर्स। ठीकु आहे, पर हिते जेके बिटवीन्स यानी विच वारा नंबर्स आहिनि इन्हनि खे कीअं ज़ाहिर कयूं? हाँ ॾिसो सेट ऑफ यूनिवर्स हिते मां हीअं बि ॾिसो इन खे ॿियो तरीक़ो हिन खे हिन बयानी हिन जदवल तरीक़े में कहिड़ो आहे उहो हीअं 0 हिते प्लस 1 हिते प्लस 2 हेॾे वरी -1 वरी -2 वरी हीअं। हाणे विच वारा कहिड़ा आहिनि? -2 हे +2 हिन जे विच ते जेको आहे हीअ नंबर्स 3 माना +1 0 -1 इहे विच वारा। हाणे हिन खे ॾिसो त हुन असां जेको बयानी तरीक़े में भी लिखियोसीं ही, उन खां पोइ जदवली तरीक़े में भी लिखियोसीं। हाणे इन खे अलामती तरीक़े में कीअं लिखूं? हाणे ॾिसो सच डेट मां दसियो त हीअं बि लिखिबो आहे। एक्स जो वास्तो छा आहे? ज़ी सां आहे यानी इंटीजर्स आहे। एंड जेको एक्स आहे या त -1 खां वॾो आहे या बराबरि आहे, पर हिते छा थो चए? पर प्लस जेको 1 आहे इन खां नंढो आहे या बराबरि आहे। हाणे ॾिसो मां जॾहिं बि तव्हांखे चयो हीअ लीक ईंदी त -1 भी शामिल करणो पवंदो, +1 भी शामिल करणो पवंदो। ॾिसो -1 खां वॾो छा हूंदो आहे? -1 खां वॾो 0 हूंदो आहे। -2 खां वॾो वरी छा हूंदो आहे? -1। छो त नंबर्स जेके हिन असां हीअं मूव कंदा आहियूं त हेॾे वैल्यू घटिबो आहे, हेॾे लेफ्ट खां राइट साइड वेंदा आहियूं त उन नंबर्स जो वैल्यू छा वधंदो वेंदो आहे। इन जे करे त 0 को ॾिसो जेकॾहिं +1 खां नंढा लिखूं आहे, जेकॾहिं इहे लीक न हुजे त +1 हिते शामिल लिखियो आहे, सिर्फ़ु 0 लिखूं आहे, पर या हिन जो मक़सदु आहे त इहो नंबर्स भी शामिल कयूं। अच्छा थोरो लाइट हली वई, इन जे करे मजबूरन मूंखे वीडियो खे डिस्कनेक्ट करणो पियो। अगरि जेकॾहिं का स्टेटमेंट आहे उनखे असां कीअं सेट बिल्डर फॉर्म ऐं टेबुलर फॉर्म में लिखूं? ये मसलन ईअं सेट ऑफ नेम्स ऑफ डेज ऑफ अ वीक यानी हफ़्ते जे ॾींहंनि जे नालनि जो सेट। ठीकु आहे, सेट ऑफ नेम ऑफ डेज ऑफ वीक। हाणे हफ़्ते जे ॾींहंनि खे ज़ाहिर करण जी अहिड़ी का निशानी कोन्हे। सिंपल में छा कंदासीं? मंडे हेतिरो शॉर्टकट में स्पेल लिखी, ट्यूसडे आख़िर में लास्ट में डॉट से तमामु ॾींहंनि जा नाला मौजूदु आहिनि, आख़िर में संडे लिखी ब्रैकेट बंदि कंदासीं। हीअ तरीक़ो कहिड़ो थियो? बयानी तरीक़ो, हे जदवली तरीक़ो। हाणे चैलेंज हूंदो आहे त असां हिन खे अलामती तरीक़े में कीअं लिखूं? हाणे इन जेको मैथ जो निशानियूं कोन्हनि, वो सिंपल में एक्स सच डेट एक्स इज़ नेम ऑफ डेज ऑफ अ वीक। साॻी स्टेटमेंट जेका असां पहिरियों बयानु कयोसीं न, सिर्फ़ु एक्स खे लिखी सच डेट लिखी पोइ इज़ लिखंदासीं, इज़ लिखी पोइ स्टेटमेंट छा लिखंदासीं? साॻी लिखंदासीं। जेकॾहिं जे पाकिस्तान जे सूबनि जो सेट आहे पोइ लिखंदासीं एक्स सच डेट एक्स इज़ नेम ऑफ प्रोविंसिस ऑफ पाकिस्तान। ठीकु आहे, पोयां जेका असां बयानी तरीक़े में स्टेटमेंट बयानु कयूं था न, उहा बयानु स्टेटमेंट ई बसि सिर्फ़ु लिखंदो आहे, सिर्फ़ु रुगो स्टार्ट रुगो एक्स सच डेट एक्स छा करिणो आहे? इज़ लिखी पोइ बयानु साॻियो। अच्छा हाणे हिन में काफ़ी पॉइंट्स मां शेयर न करे सघियो आहियां छो त वीडियो बि लॉन्ग थी वियो आहे। ॿियो छो त हिकिड़े स्टूडेंट असांखे रिक्वेस्ट रखियो, हाणे हुन स्टूडेंट खे मां कोशिशि कंदो आहियां रिप्लाई कयां। अञा जेकॾहिं असांजी अकेडमी में ईंदव त तव्हांखे कुझु एक्स्ट्रा पॉइंट ॿुधाईंदासीं, जीअं मसलन यूनियन खे असां स्टेट बिल्डर फॉर्म में कीअं लिखूं, इंटरसेक्शन खे कीअं लिखूं, अहिड़ियूं चैलेंजिस हूंदियूं आहिनि जेके माना जेका सजन्स खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। पोइ जेकॾहिं इन्हनि चैलेंजनि खे मुंहुं ॾियणु चाहियो था त असांजी अकेडमी में अचो। अकेडमीअ लाइ तव्हांखे मां हीअ नंबर शेयर कयां थो, कोई व्हाट्सअप नंबर भी इहो ई आहे ऐं जेको कॉन्टेक्ट नंबर भी हीअ ई आहे 034027075224 हीअ आहे। ऐं डॉक्टर एक्यू खान जे हवाले सां लास्ट डेट आहे, सिर्फ़ु 800 रुपया पे कयो, चइनी सब्जेक्टनि जी तयारी करायूं पिया। फीस पे करे स्क्रीनशॉट मोकिलियो, इंशाल्लाह तव्हांखे ग्रुप में ऐड कंदासीं ऐं उन सां गॾु नेम एड्रेस ऐं फीस जेका पे कयो था स्क्रीनशॉट ऐं उन सां गॾो गॾु क्लास तव्हां कहिड़े क्लास लाइ अप्लाई कयो आहे। ऐं सभिनी स्टूडेंट खे मां इहा आख़िर में रिक्वेस्ट रखंदुमि चैनल खे सब्सक्राइब कयो, त मां कोशिशि कंदो आहियां जेको स्टूडेंट टेस्ट कंदो आहे उन खे जल्द खां जल्द रिप्लाई कंदो आहियां। ऐं उन्हनि ते इहो बि माना हिकिड़ो बुनियादी फ़र्ज़ु आहे त भई चैनल खे लाइक कनि ऐं सब्सक्राइब कनि ऐं कमेंट कनि जीअं उन्हनि जो नोटिफिकेशन